सुबुह देरो विच स्टॉप तां चेयरमैन ज़कात कमेटी ऐं काउंसलर ज़वार वजिब अली अब्बासी जे दुकान तां सिपाही आफ्ताब कंबोयो शागिर्द अज़हर अली ख़ासखैली के सिविल कपड़ा पाए सरकारी हथियार खणी सरेआम सुबुह देरो थाणे ते खंबे खणी आयो। शागिर्द ते मुबैना तौर एसएचओ जे ऑफिस में वेशियाणो तशद्दुद करे शदीद ज़ख्मी करे छॾियो। एसएचओ सुबुह देरो मोहम्मद आशिम हकड़ो खे इतलाउ ॾिनो वियो, जंहिं मौक़े ते शागिर्द अज़हर अली खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। नगर बदमस्त पुलिस एहलकार आफ्ताब कंबोयो ख़िलाफ़ का बि कार्रवाई अमल में न अची सघी। मुतासिर शागिर्द अज़हर अली ख़ासखेली मीडिया सां ॻाल्हाईंदे डीआईजी सखर सैयद पीर मोहम्मद शाह ऐं एसएसपी खरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरुखा इंसाफ़ जी घुर कंदे चयो आहे त शफ़ाफ़ नमूने इंक्वायरी करे मूं मिसकीन सां इंसाफ़ कयो वञे। आख़िर में मुंहिंजो ॾोहो कहिड़ो हो जो पुलिस खंबे मूं मथां तशद्दुद कयो आहे। इंसाफ़ फ़राहम न कयो वियो त प्रेस क्लब अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।